अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कल्सुम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु मां तव्हांखे ॾसे रही आहियां केक कस्टर्ड। इहा आहे केक हिकिड़ो। खंडु, सूफ़, केलो, ॾाढ़ूं, बादाम ऐं इहे आहिनि अशरफियूं ऐं इहा आहे जेली कस्टर्ड। पर ही फ्रूट कस्टर्ड न आहे, केक कस्टर्ड आहे। ही तव्हां चाहियो शयूं त विझी सघो था, न चाहियो त हिन में कंहिं बि शइ जी बि ज़रूरत न आहे, सिर्फ़ु कस्टर्ड ऐं केक ठाहे सघो था। त नाज़रीन, इहा आहे पाणी 400 ml। गिलास ॾिसो, मुंहिंजे हथ खां जेतिरो गिलास आहे, बिल्कुलु ॾिसो। ही 400 ml पाणी आहे। तव्हां जेतिरो गिलास हूंदो त उन में हिकु पैकेट जेलीअ जो तव्हां ठाहे सघो था, इन खां घटि पाणी न। त नाज़रीन, जेको मूं 400 ml पाणी हिन में रखियो, मुंहिंजो पाणी उबरी रहियो आहे। हिन में मां इहो विझंदसि, ही पैकेट मिलंदो आहे जेलीअ जो, हे हेतिरो हूंदो आहे हिकिड़े पैकेट में। आम दुकाननि तां आराम सां तव्हांखे मिली वेंदो। ही मां हिनखे विझी हिन में हिनखे ॻराईंदसि। जीअं ई ही ॻरी वेंदो, हल थी वेंदो पाणीअ में, त मां हिनखे लाहे रखंदसि थधो थियण लाइ, छो त काफ़ी चङो ख़ासो टाइम वठंदी आहे थधो करण लाइ। भई मुंहिंजी जेली तयारु थी वई आहे। हिनखे मूं हिन में लाहे रखियो आहे। हाणे इहे थोरी अञा थधी थींदी हिन में, त मां हिनखे जेको आहे सो रखंदसि फ्रिज में, फ्रीज़र में न, फ्रिज में थधे थियण लाइ, जेसि ताईं मां पंहिंजी कस्टर्ड जी तयारी थी कयां। त नाज़रीन, अचो त हाणे कयूं पंहिंजे केक जी कस्टर्ड जी तयारी। इहा आहे मुंहिंजो किलो खीर आहे। हिन मां हिकिड़ो कप खीर बचाईंदसि, उन में कस्टर्ड गॾाईंदसि। कप खीर जो मूं कस्टर्ड लाइ बचाए रखियो आहे, बाक़ी खीर मूं उबरण लाइ रखियो आहे। खीर उबरंदो त पोइ हिन में कस्टर्ड मां विझंदसि। त नाज़रीन, मुंहिंजो खीर गरम थी चुको आहे। हिन में हींअर मां विझंदसि सभ खां पहिरियां खंडु। हिकु प्याली खंडु जी आहे मुंहिंजी, पा यानी पा खंडु आहे, हिन खां वधीक न आहे। पहिरीं खंडु ॻारे पोइ मां हिन में विझंदसि कस्टर्ड। न त जेको आहे उहो मुंहिंजो कस्टर्ड, अगरि कस्टर्ड विझी पोइ मां खंडु विझंदसि त मुंहिंजो कस्टर्ड छिटो थी वेंदो, खंडु पंहिंजो पाणी छॾींदी आहे। खंडु ॻरे चुकी आहे। हिन में मां हाणे विझंदसि कस्टर्ड। मुंहिंजो कस्टर्ड वनीला कस्टर्ड आहे। तव्हां वटि जेको बि हुजे इस्तेमालु करे सघो था। मुंहिंजे घर में ही पसंदि आहे। ऐं मां तव्हांखे ॾिसी रही आहियां केक कस्टर्ड। उन लाइ फ्रूट ज़रूरी न आहे, फ्रूट कस्टर्ड न आहे, ही केक कस्टर्ड आहे। त नाज़रीन, ही मुंहिंजो कस्टर्ड तयारु आहे। ही ॾिसो, बिल्कुलु हेतिरो हुजणु खपे, छो त केक कस्टर्ड आहे। केक इलाही हिन जो जेको आहे सो रस चूसे वेंदो त सफ़ा घाटो थी वेंदो, त पोइ न वणंदो। ही छिकिड़ो थोरो हूंदो आहे, जेको फ्रूट वारो हूंदो उहो घणो घाटो कबो आहे। अच्छा, मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां, मूं शायदि कस्टर्ड तव्हांखे ॿुधायो कोन्हे त मूं केतिरो खयो आहे। 3 चमचा खाइण वारा, इन खां ज़्यादा न आहे। 3 चमचा खाइण वारा ऐं 1 किलो खीर। त नाज़रीन, मुंहिंजो कस्टर्ड बि तयारु आहे। हीउ थधो थियो आहे, पर बिल्कुलु थधो न आहे, सफ़ा थधो न हुजे, नॉर्मल थधो हुजे। ऐं मुंहिंजी हीअ जेली बि तयारु आहे। मूं हिननि शेबनि में कटी आहे। तव्हां जीअं बि चाहियो, टुकड़नि में, शेबनि में, या हीअं बि जेको आहे कटे तव्हां इस्तेमालु करे सघो था, जीअं बि तव्हां चाहियो। हाणे हिनजी कयां थी मां डेकोरेशन। तव्हां ॾिसो, बिस्मिल्लाह। ही केक ॿाहिरां जो आहे, घर जो न आहे। तव्हां बि ॿाहिरां वठी इस्तेमालु करे सघो था, बिल्कुलु। मां सॼो ई केक हिकिड़ो जेको आहे सो हिन जे हेठां रखी, न त कस्टर्ड विझंदसि, पोइ वरी मथां मां हुन फ्रूट विझंदसि। जेतिरियूं शयूं कस्टर्ड में ज़्यादा, ओतिरो कस्टर्ड वधीक टेस्टी थींदो आहे। बिस्मिल्लाह। तव्हांखे ॿुधाईंदी हलां, मूंखां ज़हन मां ॻाल्हि निकिरी वई त हिन में मूं बादाम कुटियल कस्टर्ड में मिक्स कुझु कया हुआ, ऐं कुझु मूं जेको आहे सो मथां रखिया आहिनि। त
तकड़ में कुछ शयूं मूंखां मिस थी थियूं वञनि, पर मां लाज़िम उहे दोहराईंदी आहियां वापसि। ईअं न आहियां छॾे ॾींदी त तव्हां वरी पोइ पुछो त हाणे जा ॾिसो त हीअ शइ त ॿुधाई न आहे न, हाणे छा कयूं? त अहिड़ी ॻाल्हि न आहे। हाणे मां हिन में विझंदसि केला, जेके मूं तव्हां खां पहिरियों ई ॾसिया हुआ। बिस्मिल्लाह। हीअं खोले खोले विझणा पवंदा। इहे आहिनि सूफ़। ॾाढो कलरफुल, तव्हां ॾिसंदव पाण बाक़ाइदे, ऐं जॾहिं खाईंदव त इहे आहिनि अशरफी। हाणे मां वरी हिन ते विझंदसि कस्टर्ड, बाक़ी जेको मूं बचाए रखियो हो। ॾाढो ज़बरदस्त केक कस्टर्ड आहे, तव्हां ज़रूरु ट्राए कजो। ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजी पहिरियों दफ़ो वीडियो ॾिसो था त ज़रूरु लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो, त जीअं मुंहिंजूं जेका बि वीडियो अचे सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। हाणे मां हिन ते ही रखंदसि। अच्छा, ही नरम हूंदियूं आहिनि। अच्छा, ही जेलीअ जूं नरम ज़रूरु हूंदियूं आहिनि, पर ही हरू भरू भॼन जूं न आहिनि। इन तरीक़े सां तव्हां जंहिं बि तरीक़े सां तव्हांखे जेको पसंदि आहे तव्हां उन तरीक़े सां करे सघो था। हथ में बि ॾाढियूं ही ॾुखियूं थियूं अचनि। हाणे मां हिन में विझंदसि अशरफियूं। ही बि दुकान तां आराम सां मिली वञनि थियूं। जिन वटि मिठे जूं शयूं ज़्यादा हूंदियूं आहिनि उन्हनि खां वटां आराम सां तव्हांखे मिली वेंदियूं, पर थोरियूं वॾियूं हूंदियूं आहिनि, मूं कटे नंढियूं कयूं आहिनि। बादाम जेके मूं अधु हुन में विधा, कस्टर्ड में तव्हांखे ॿुधाई आई आहियां, ऐं अधु मूं हिन में विधा आहिनि। पर जेकॾहिं तव्हां चाहियो त इन में कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु केक ऐं कस्टर्ड ठाहे तव्हां खाई सघो था। ओॾो ई मज़ेदार हूंदो आहे जेतिरो ही आहे। त नाज़रीन, ही मुंहिंजो कस्टर्ड तयारु आहे। उमेद आहे त तव्हांखे पसंदि ईंदो। ज़रूरु ट्राए कजो, पंहिंजे दोस्तनि खे खाराइजो, पंहिंजे दोस्तनि खे शेयर कयो मुंहिंजी वीडियो।